तॾहिं जॾहिं आज़ादी, ये हिंदुस्तान मतिलबु पाकिस्तान ऐं इंडिया जी आज़ादी जी जदोजहद पंहिंजी पीक पॉइंट ते हुई। मौलाना शौकत अली जौहर, मौलाना मोहम्मद अली जौहर ऐं अहिड़ा ॿिया वॾा सिपा सालार उन्हनि खे जेलनि में क़ैद कयो वियो। त सभु नौजवान जेके हुआ उहे मायूस थी विया। हिंदू तोड़े मुस्लमान इहे गॾिजी वर्क करे रहिया हुआ। त पोइ अलामा इक़बाल पंहिंजी शाइरी जे ज़रिए उन्हनि नौजवाननि जे अंदरि ताक़त पैदा कई। सो उते हिकु हुन शेर पढ़ियो, नौजवान वरी उथी पिया। उहो शेर इहो हुयो, बादे मुखालिफ़ से ना घबराए उकाब, बादे मुखालिफ़ से ना घबराए उकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। अलामा इक़बाल बाज़ खे मुखातिब थी चवे पियो, ही रुगो बाज़ खे न, बाज़ जो इशारो ॾिनई, पंहिंजी हिन क़ौम खे, हिन नौजवान नस्ल खे मुखातिब थी चवे पियो त जीअं ही बाज़ उॾामंदो आहे, बाज़ खे चवे थो त हीअ जेका मुखालिफ़ सिमत खां हवा लॻंदी आहे, झक लॻंदो आहे, तूफ़ान ईंदा आहिनि, इन्हनि खां ख़ौफ़ज़दा न थी, इन्हनि खां ड्रिज न, ही हवा तोखे पोइते धिको न ॾींदी, ही तुंहिंजे मसलनि में रुकावट न आहे, बल्कि ही हवा तोखे मथे खणी वेंदी आहे। जॾहिं अॻियां हवा लॻंदी आहे तूं मथे परवाज़ कंदो आहीं। तॾहिं त चवंदा आहिनि, तू शाही है तू परवाज़ कर बुलंद चट्टानों पर, ये तेरा मुकाम नहीं कि तू गिर चिड़ियों की तरह दाने पर। तॾहिं चवंदा आहिनि त शाहीन थी करे मथे उॾामो। मथे उॾामण जे लाइ मुखालिफ़ सिमत खां तेज़ हवाउनि जी ज़रूरत आहे, उहो ई इंसानु कामयाबु थी सघंदो। ऐं बाज़ जेको पखी आहे इन में ॿियूं बि खोड़ सारियूं ख़ुसूसियात आहिनि। तंहिंजे करे बाज़ पखी जेको आहे हिकु आला ऐं मायारी क़िस्म जो पखी आहे। इन जा मिसाल आम तौर ते तमामु घणा ॾिना वेंदा आहिनि। अलामा इक़बाल पंहिंजी शाइरी में हमेशह बाज़ पखी जो मिसाल ॾिनो आहे। सो तव्हांखे बि ख़बर हूंदी त बाज़ पखी जेको आहे जेॾी महिल मींहुं वसंदो आहे, सॼी दुनिया में जेके बि मख़लूक़ात आहिनि, मींहुं वसण जे दौरान उहे शेल्टर ॻोल्हींदियूं आहिनि, झुगी कंहिं वण जे हेठां, कंहिं कोठे कमरे जे हेठां वञी वेहंदा आहिनि। पर बाज़ पखी अहिड़ो आहे जेको ककरनि खे क्रॉस करे मथे हलियो वेंदो आहे, चई मां हिननि खां ड्रिजण वारो न आहियां, इहे मुंहिंजे पेरनि जे हेठां आहिनि ऐं हिननि जे मथां सैर कंदो आहियां। तंहिंजे करे ई इंसान खे बि तशबीह अलामा इक़बाल बाज़ पखी सां ॾिनी आहे त बाज़ पखी थी ॾेखारियो। ऐं बाज़ पखी में ॿियूं बि खोड़ सारियूं ख़ुसूसियात आहिनि। हिकिड़ी इहा ख़ूबी अथव त बाज़ पखी पोढ़ो न थींदो आहे। डू यू नो? बाज़ पखी पोढ़ो न थींदो आहे। बाज़ पखी जेॾी महिल मतिलबु एज्ड थी वेंदो आहे उमिरि जे हिसाब सां, त ही लिकी वेंदो आहे। 120 ॾींहंनि जे लाइ ही छा करे छॾींदो आहे, क्वारंटाइन करे छॾींदो आहे पंहिंजे पाण खे। 4 महीना, 4 महीननि खां पोइ उते 4 महीननि में छा कंदो आहे, उते पंहिंजे पाण खे ॾिसंदो आहे, चवंदो आहे त मां पोढ़ो थी वियो आहियां, मुंहिंजा वार पोढ़ा थी विया आहिनि, मुंहिंजी चूंब पोढ़ी थी वई आहे, जो वॾा शिकार आउं नथो करे सघां ऐं मां उॾामी नथो सघां, ॻरो थी वियो आहियां। पोइ इहो पखी छा कंदो आहे, पंहिंजी चूंब वॾनि जबलनि में, पथरनि में ज़ोर ज़ोर सां हणंदो आहे। चूंब भॼी पवंदी आहे, भॼण खां पोइ नए सिरे चूंब फुटंदी आहे, नए सिरे फुटंदी आहे चूंब, नए सिरे फुटण खां पोइ चूंब तेज़ हूंदी आहे, तलवार खां तेज़ हूंदी आहे। पोइ उन पंहिंजी चूंब सां पंहिंजा खंभ कटे छॾींदो आहे, पंहिंजा पेर, पंहिंजा पंजा वढे छॾींदो आहे। वढण खां पोइ पंजनि जे मथां जेका खल हूंदी आहे उहा लाहे छॾींदो आहे, उहा खल वरी नई चढ़ंदी आहे, खंभ नवां फुटंदा आहिनि। इहो बाज़ नओं तयारु थी वरी मैदान में लहंदो आहे। वरी जॾहिं मैदान में लहंदो आहे त ॿियनि बाज़ पखियुनि जहिड़ो ई हूंदो आहे। लेकिन ही पखी ऐं हुननि पखियुनि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, हिन जी साला साल ज़िंदगी जो तजुर्बो हूंदो आहे। ॿिया पखी ॾिसंदा आहिनि त शायदि ही नओं पखी असांजी महफ़िल में अची वियो आहे, लेकिन ही नओं न हूंदो आहे, ही तजर्बेकार हूंदो आहे। हिन खे मारूं खाधल हूंदियूं आहिनि, ही शिकिलो सूरत में हुननि जहिड़ो ज़रूरु हूंदो आहे, लेकिन हिन वटि तजर्बो हूंदो आहे, मारूं खाधल हूंदियूं आहिनि, हिन खे धिका खाधल हूंदा आहिनि, तूफ़ाननि खे मुंहुं ॾिना हूंदा आहिनि, बारिशुनि खे, सैलाबनि खे, नांगनि सां, वॾनि ख़तरनाक पखियुनि सां, ख़तरनाक
बलाउनि सां विड़ी विड़ी तयारु थियल हूंदो आहे। जॾहिं इहो मैदान में ईंदो आहे त हुननि खे भुल लॻंदी आहे शायदि हीअ असां जहिड़ो ई आहे, पर न, जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे हीअ ॿियनि सभिनीनि पखियुनि खे हैरान करे छॾींदो आहे। तंहिंजे करे इहो चयो वेंदो आहे त कॾहिं बि पोढ़ा न थियो, हौसला पंहिंजा बुलंद रखियो। हौसला बुलंद रखंदव तीअं बाज़ जहिड़ा ई हूंदो। हर वक़्तु तव्हां खां सभु पखी पिया डिॼंदा। सो हर वक़्तु पंहिंजे अंदरि नवाण रखो, मायूस थियण जी का बि ज़रूरत न आहे। जॾहिं बि तव्हांखे मायूसी अचे, हिकु दफ़े महमूद गज़नवी बादशाह अल बैरूनी खे घुरायो, जेको तमामु वॾो मैथमेटिशियन हुयो, साइंटिस्ट हुयो पंहिंजे ज़माने जो, जेको सिंध में वायो। एॾो वॾो साइंटिस्ट हो जो हिन धरती ते वेही करे ॿुधाई त ज़मीन जो रेडियस, यानी ज़मीन जी गोलाई केतिरी आहे, हिते वेही करे। उन दौर में का बि जदीद मशीन न हुई, कंहिं बि क़िस्म जो को बि मीडिया न हो, न हवाई जहाज़ एॾा वॾा हुआ, न ॿेड़ा हुआ जो ज़मीन खे सैर करे। हिते वेही करे सिंध में अची करे वेही हिते हुन ॿुधायो त हिन धरती जो गोल केतिरो आहे ऐं धरती जो रेडियस केतिरो आहे। उन खे महमूद गज़नवी हिकु वॾो बादशाह हुयो, इन पंहिंजे दरबार में घुरायो, चेक कयां अल बैरूनी खे। अल बैरूनी जॾहिं आयो, अल बैरूनी खे चई त मूंखे को अहिड़ो जुमिलो ॿुधा, अहिड़ी ॻाल्हि ॿुधा, ऐं परेशानी में हुजां त ख़ुशि थी पवां, ऐं ख़ुशी में हुजां त मूंखे ॾुख महसूसु थिए। हुन क़ुरान जी हिकु आयत पढ़ी, पर हुन तर्जुमो ॿुधायो हुनजो। क़ुरान में हीअं आहे, तिलकल अय्यामु नुदाविलुहा बैनन्नास, बेशक ही ॾींहं बि तब्दील थी वेंदा, ॾींहं फिरंदा रहंदा आहिनि। हुन तर्जुमो करे ॿुधायो, ये वक़्त बि गुज़र जाएगा। ईअं चई, ये वक़्त बि गुज़र जाएगा। महमूद गज़नवी जॾहिं तकलीफ़ में हूंदो, परेशानी में हूंदो, अची हिनखे पढ़ंदो, ये वक़्त बि गुज़र जाएगा, मतिलबु मूं ते ख़ुशी बि अची वेंदी, नो प्रॉब्लम, टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। जॾहिं ख़ुशि हूंदो हो त पोइ चवंदो ख़ुशी खे अहिड़े तरीक़े सां मल्हायां जो ये वक़्त बि गुज़र जाएगा। ग़मियूं अचण वारियूं आहिनि, ॾुख अचण वारा आहिनि, दर्द ऐं तकलीफ़ूं अचण वारियूं आहिनि। तंहिंजे करे चवंदा आहिनि, जंहिं दर्द तकलीफ़ूं बर्दाश्त न आहिनि कयूं, उहो कॾहिं बि कामयाबु इंसानु न थी सघंदो। तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो, तारीख़ जा औराक खोले ॾिसो, उहो अहिड़ो को बि इंसानु न आहे जंहिं तकलीफ़ूं बर्दाश्त न कयूं हुजनि, जंहिं यतीमी, जंहिं मुफ़लसी, जंहिं पंहिंजे पाण खे न मारियो हुजे, पंहिंजे पाण खे दफ़न न कयो हुजे, ऐं ईअं ई कामयाबु इंसानु सॼो वियो हुजे। शायदि अहिड़ो को बि इंसानु कोन्हे। फ़िरौन तव्हां वटि आहे, फ़िरौन तव्हां ॿुधंदा आहियो, फ़िरौन अहिड़ो शख़्स जंहिंखे सॼी ज़िंदगी में कॾहिं मथे खे बि सूरु कोन थियो। हीरो केरु सॾींदो आहे हुनखे? उनजे मदे मुक़ाबिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम, जंहिं वटि पंहिंजो घर बि कोन्हे को, उनखे अॼु असां हीरो सॾींदा आहियूं। छो जो हुन महिनत कई, जदोजहद कई। महिनत जदोजहद इंसान जो वरसो आहे, इंसान जी विरासत आहे। इंसान कॾहिं बि शिकिस्त तस्लीम न करे। बाज़ पखी शिकिस्त तस्लीम न कंदो आहे, वरी मैदान में लहंदो आहे, उन्हनि पखियुनि सां वरी मुक़ाबिलो कंदो आहे। हू पखी नवां हूंदा आहिनि, शिकिलो सूरत में नवां हूंदा आहिनि, लेकिन ही शिकिलो सूरत में बि तयारु थी ठही ईंदो आहे। लेकिन हिन जो जेॾीमहिल तजुर्बो कमु कंदो आहे न, सभु हैरान थी पवंदा आहिनि, सभु शिकिस्त खाइजी वेंदा आहिनि। ईअं असांखे बाज़ पखी वांगुरु पंहिंजे पाण खे तयारु करिणो आहे ॿीहर, छो जो असांखे वरी मैदान में लहणो आहे, वरी असांखे मुक़ाबिलो करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, असांखे ही दुनिया जूं जेके डिफाइन करदा वैल्यूज़ आहिनि, इन्हनि ते हलण जी का बि ज़रूरत कान्हे का। हुन वटि फलाणी शइ आहे, हुन वटि फलाणी डिग्री आहे, हुन वटि फलाणी डिग्री आहे, मूं वटि बि इहा हुजनि। न, तव्हां पंहिंजो फन ॾेखारियो, तव्हां पंहिंजो जुनून, पंहिंजी कारकर्दगी ॾेखारियो। ही जेके डिफाइन करदा वैल्यूज़ आहिनि, इन्हनि ते हलण जी का बि ज़रूरत कोन्हे का। तव्हां अहिड़ो कमु करे ॾेखारियो, दुनिया तव्हांजे पोयां हले, ॿियनि जे पोयां हलण जी ज़रूरत न आहे। डिफाइन करदा वैल्यूज़ ते हलंदड़ माण्हू नंढी सोच वारा माण्हू हूंदा आहिनि, वॾी सोच वारा माण्हू ॿियनि जे पुठियां न हलंदा आहिनि। हुन वटि गाॾी आहे, हुन वटि फलाणी सहूलियत आहे, हुन वटि फलाणी सहूलियत आहे, हुन वटि पैसो आहे, ऐं कीअं इहो सभु कुझु करे सघंदो। नो, क़ाबिल इंसान जेको हूंदो आहे न, इन सभु परेशानियुनि खे, इन सभु मुश्किलात खे दफ़न करे हलियो वेंदो आहे। सो असांखे बि ईअं करिणो आहे। तव्हां वञी तारीख़ पढ़ी ॾिसो, तव्हांखे अहिड़ा हज़ारे मिसाल मिलंदा। उहे माण्हू जेके ग़रीब हुआ, मिसकीन हुआ, उन्हनि वटि खाइण जे लाइ बि कुझु कोन हो, लेकिन उहे पंहिंजे घर खे अलविदा करे निकिरी पिया। उन्हनि जदोजहद कई, होटलनि ते कमायूं कयूं, लेकिन पंहिंजी पढ़ाई खे मुसलसल उन्हनि जारी रखियो। अहिड़ो वक़्तु आयो जो उहे CSS ऑफिसर बणिजी ज़ाहिर थिया, छो उहे उन्हनि पंहिंजे पाण खे दफ़न करे छॾियो।
हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। तव्हांखे ख़बर हुअणु खपे त असां मेवो खाईंदा आहियूं, मेवो खाईंदा आहियूं, मेवे जी तारीफ़ कंदा आहियूं, वाह वाह अंब केॾो न मिठो आहे, सिंधड़ी अंब आहे, चोसो अंब आहे, फलाणो अंब आहे, फलाणो अंब आहे। लेकिन असां उनखे विसारे छॾींदा आहियूं जंहिं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हूंदियूं आहिनि, जंहिं पंहिंजे पाण खे दफ़न कयो हूंदो आहे, जंहिं लिकायो हूंदो आहे पंहिंजे पाण खे, जंहिं गर्मी में पंहिंजे पाण खे मारियो हूंदो आहे, उनखे असां विसारे छॾींदा आहियूं। अंब जो को बि कमाल कोन्हे को, अंब जो को बि फन नाहे। फन हिते आहे त सिर्फ़ु हुन ॿिज जो आहे जेको ज़मीन में लिकी वियो, महीने 2 महीननि 3 महीननि लाइ ज़मीन में दफ़न थी वियो, पंहिंजे पाण खे ग़ाइब करे छॾी, मादूम करे छॾी, दुनिया वारनि खां अलविदा करे अलॻि हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ उहो निकिरे थो, उनखे मेवो लॻंदो आहे, माण्हू मेवे जी तारीफ़ कंदा आहिनि, ॿिज खे विसारे छॾींदा आहिनि। हिन दुनिया में बि ईअं थींदो अथव। प्लेजरिज़म जा वॾा वॾा सेठ वेठा आहिनि जेके तव्हांखे कॉपी करे मार्केट में अची वेही रहंदा, तव्हां परेशान थी वेंदो त हीउ छा थी पियो आहे। सो तंहिंजे करे पंहिंजे फन खे अगरि तव्हां आणणु चाहियो था, पंहिंजे पाण खे ज़ाहिर करणु चाहियो था, पंहिंजी क़ाबिलियत ऐं पंहिंजे शऊर खे बेदार करणु चाहियो था, त कॉपी करण जी का बि ज़रूरत कान्हे का, माण्हुनि खे फॉलो करण जी का बि ज़रूरत कान्हे का। पंहिंजी तख़लीक़ पैदा कयो, क्रिएटिविटी पैदा कयो। सुठो इंसानु उहो ई आहे जेको क्रिएटिविटी पैदा कंदो आहे, ॿियनि जे पुठियां न आहे हलंदो, पंहिंजो रस्तो अख़्तियार कंदो आहे। सो इन जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त ज़रूरु करणियूं पवंदियूं। तव्हां चओ बिना तकलीफ़ुनि जे असां मंज़िल ते पहुची वञूं, कामयाब थी पऊं, कॾहिं बि मुमकिन कोन्हे को। हा, जेकॾहिं कोई इंसानु पहुची बि वेंदो हुनखे कामयाब कोन चयो वेंदो, छो जो तव्हांखे मंज़िलनि ते, चोटियुनि ते, चट्टाननि जी चोटियुनि ते चढ़णो आहे। चोटियुनि ते चढ़ण जे लाइ अगरि तव्हांखे धिका खाधल हूंदा, मारूं खाधल हूंदियूं, तव्हांजा गोॾा, तव्हांजूं ॿाहूं छिलियल हूंदियूं, तव्हांखे ज़ख़्म आयल हूंदा, तव्हांखे कंडा लॻल हूंदा, तेज़ हवाऊं, झक, गर्मियूं, उस, सीउ, ही सभु कुझु बर्दाश्त करी जिस्म तव्हांजा मज़बूत चट्टाननि वांगुरु बणिजी वेंदा। जॾहिं तव्हां मथे वेंदो, मथे तूफ़ान जेके हूंदा उहे तव्हांजा मुक़ाबिला कोन करे सघंदा, छो जो अहिड़नि तूफ़ाननि में तव्हां रही आया आहियो। इहे नंढा नंढा तूफ़ान तव्हां लिखंदो बि कोन, तव्हां चवंदो त असां ज़िंदगी हिननि में गुज़ारे छॾी आहे। हा, वेलकम, आणे थो आणे थो। अहिड़नि तूफ़ाननि में त असांखे मज़ो अचे थो, अहिड़नि तूफ़ाननि में त असां जीअणु सिखियो आहे। ॿियो असां छा कयो आहे? बाक़ी तव्हां चओ असां ईअं ई मथे हलिया वञूं, झक ईंदा, तूफ़ान ईंदा, ईअं लुड़ी वेंदो, नालो ई मिटिजी वेंदो। सो तंहिंजे करे बर्दाश्त कयो तकलीफ़ूं। ॾिसो, असां पढ़ाई जे लाइ निंड नथा छॾे सघूं। कामयाबियूं कीअं मिलंदियूं? 2 कलाकनि जे लाइ मोबाइल खां परे नथा थी सघूं। कामयाबियूं कीअं मिलंदियूं? वञी क़ुरान पढ़ी ॾिसो, सूरत यूसुफ में लिखियल आहे, अलाह ताला चवे थो, मां जंहिं शख़्स ते इनाम कंदो आहियां उन शख़्स खे इल्म सां नवाज़े छॾींदो आहियां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि इल्मु हुयो, ख्वाबनि जी ताबीर ॿुधाईंदो इल्मु हुयो। अलाह ताला चवे थो, जंहिं शख़्स ते आउं इनाम कंदो आहियां उनखे इल्म सां नवाज़े छॾींदो आहियां। इल्म जी दौलत वॾी ताक़त आहे, शायदि हिन जी असांखे का ख़बर कान्हे का। इल्मु हिकु रोशनी आहे। ऐं हिकिड़ी शइ यादि रखो, रोशनी जी वैल्यू क़दुरु क़ीमत उते ई हूंदी आहे जिते छा हुजे, ऊंदाही हुजे। जिते ऊंदाही हुजे, ऊंदाही में क़दुरु क़ीमत हूंदी आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, कोयलो किनी शइ आहे, कारी शइ आहे, किथां मिलंदी आहे, किथां लभंदी आहे? सॉरी, हीरो हिकु क़ीमती शइ आहे। या किथां मिलंदी आहे? किनी शइ मां, कोयले मां। किनी शइ मां, कोयले मां। अगरि तव्हां इहो महसूसु कयो था त असां बि हीरा बणिजी वञूं, त पोइ तव्हांजो हीउ सॼो कोयलो अथव। तव्हां पाण ई चवंदा असां वटि एटमॉस्फेयर न आहे, असां वटि सहूलियात न आहिनि, असां वटि इदारा न आहिनि, असां वटि उहे माण्हू न आहिनि। हा, उहे माण्हू न आहिनि, हितां हिते तव्हां निकिरंदव। हिते ॾींहं जी क़ीमत हूंदी आहे, ऊंदाही में ॾींहं जी क़ीमत हूंदी आहे। जिते रोशनी जगमग हुजे तव्हांजो ॾींहुं, हुते कहिड़ी हैसियत रखंदो? नो, का बि हैसियत न रखंदो। हा, अगरि तव्हां में थोरी बि क़ाबिलियत हूंदी न, तव्हां चमकियल हूंदो। पोइ तंहिंजे करे हींअर वक़्तु अथव, संदरा ॿधो, मैदान में लही पओ। इंशाअल्लाह ही वक़्तु गुज़री वेंदो, लेकिन वक़्त खे अहिड़ो करे गुज़ारियो जो अचण वारो वक़्तु तव्हांखे यादि करे, अचण वारियूं नस्लूं तव्हांखे यादि कनि। हिते माण्हू हुआ, गुज़री विया, ऐं उन्हनि जा निशान अॼु ताईं मौजूदु आहिनि।
सो ईअं हलो जो माण्हुनि जो वलर तव्हांजे पुठियां हुजे। माण्हू ख़्वाहिश कनि त हिन जा 5 मिंट असांखे खपनि। माण्हू ख़्वाहिश कनि त ही 2 ॿोल असां सां ॿोले। माण्हू ख़्वाहिश कनि त हिन सां असांजी दोस्ती थिए। मज़ो ई तॾहिं आहे। माण्हू इन लाइ तव्हां सां दोस्ती न रखनि ही कमाए घणो थो, हिन में पोटेंशियल घणो आहे। न, माण्हू इन लाइ तव्हां सां दोस्ती रखनि जो ही हिन सां गॾु सिखण जो घणो मौक़ो आहे, हिन सां उथण, हिन सां वेहण, हिन सां दोस्ती असांखे सेखारे थी। जॾहिं माण्हू तव्हां सां ईअं ईंदा, तव्हां हलंदव, तव्हांजे पुठियां वलर हूंदा, वलर। यू विल सी। तव्हां थोरो करे ॾिसो, पंहिंजे किरदार खे बुलंद वाला, थोरी महिनत, जफ़ाकश, जदोजहद, जुस्तजू थोरी करे ॾिसो, सही वाट ते हली ॾिसो। इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो, दुनिया तव्हांजे पोयां हूंदी, तव्हां सोचियो बि न हूंदो त असां इहो कुझु करे सघंदासीं, उहो तव्हां कंदव इंशाअल्लाह। सो इन जे लाइ छा करणो पवंदो? महिनत करणी पवंदी, सही वाट ते हलणो पवंदो। ही मोबाइल जो दौरु आहे, मीडिया ऐं कम्युनिकेशन जो दौरु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जो दौरु आहे। अगरि तव्हां ऐं असां हिन जो सही इस्तेमालु कंदासीं, असां हिन दौर में वॾा ऐं अज़ीम साइंटिस्ट बणिजी सघूं था, वॾा स्कॉलर ऐं फिलासफ़र, अदीब, शाइर बणिजी सघूं था। काई शइ मुश्किल न आहे। हर क़िस्म जी सहूलियात अॼु मौजूदु आहिनि असां वटि। फ़ुक़दान सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे जो असां उन खे सही इस्तेमालु नथा कयूं। अगरि सही इस्तेमालु कयूं त हर शइ असां बाआसानी तरीक़े सां हासिल करे सघूं था। सो इल्म जी जदोजहद जे लाइ क़ुर्बानी ज़रूरी आहे। इल्मु तंहिंजे करे कंहिं ॾाहे जो कौल आहे त इल्मु सदियुनि में हासिलु थींदो आहे, सदियुनि में। इल्म जे लाइ वक़्तु लॻंदो आहे। इल्म खे वक़्तु ॾियणो पवंदो आहे, जान जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे, सदाकत ॾेखारणी पवंदी आहे। जेको सचो इंसानु हूंदो आहे उन सां अलाह ताला जी मदद हूंदी आहे। सो असांखे सचाई ॾेखारणी पवंदी। इल्म जे मैदान में, मुआशरती मैदान में, घरेलू निज़ाम में असांखे सचाई ॾेखारणी पवंदी, इख़लास ॾेखारणो पवंदो। ऐं इल्मु ईंदो ई इख़लास वारे वटि आहे, जेको इख़लास ॾेखारींदो आहे। इल्मु नबियुनि जो वरसो आहे। सो इल्मु इख़लास वारनि वटि ईंदो आहे, आम माण्हू वटि इल्मु न ईंदो। तंहिंजे करे सदाकत ॾेखारण जी ज़रूरत आहे। पोइ इल्मु हासिलु करिणो आहे, नालो कमाइणो आहे, इज़त कमाइणी आहे, शोहरत कमाइणी आहे, त पोइ महिनत करणी पवंदी। उन महिनत जे लाइ मुश्किलातूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं, तूफ़ान ईंदा, झक ईंदा, चट्टानुनि सां विढ़णो पवंदो, तॾहिं वञी मंज़िल ते पहुचंदो। जीअं तव्हां ख़बर आहे, पाणी हिकु नरम मादो आहे, सॉफ्ट मैटर आहे पाणी। लेकिन चट्टानूं, जबल जेके आहिनि, इहे सॉलिड ड्रास्टिक मैटर आहिनि। पाणी रस्तो कीअं ठाहींदो आहे? पाणी रस्तो कीअं ठाहींदो आहे? उन ड्रास्टिक मैटर मां, सख़्त चट्टानुनि मां, जिन खे एटम बम हणी करे फाड़िजे तॾहिं बि नथा फाटी सघनि, तॾहिं बि रेज़ा रेज़ा नथा थी सघनि। लेकिन ही पाणी आहे, हिन में अहिड़ी ताक़त आहे, ही नरम तरीन मादो आहे, ही इंसान जे लाइ सबक़ आहे। ऐं इंसान, तूं तो चवीं थी सभु मुश्किल शयूं आहिनि, ही सभु मुंहिंजे लाइ सख़्त रस्ता आहिनि, दुश्वार रस्ता आहिनि। लेकिन न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। ही सभु तव्हांजे लाइ मिसालूं आहिनि। तव्हां अगरि हिन मिसालनि खे ॾिसी हलंदव त इंशाअल्लाह तव्हां हिन पाणी वांगुरु पंहिंजो रस्तो ठाहींदो ठाहींदो हिकु ॾींहुं तव्हां समुंड में लही वेंदो। उमेद त जेको कुझु असां ॻाल्हायो